मित्र
मित्र प्यारे प्यारे हाल हाल मुरीदां दा कहना दुध बिन रोग रजाइयां दा ओडन नाथ निवासा दे देना सास मेरी ही शब्द हज़ारे दी वाणी है शब्द हज़ारे हिकड़ी वाणी बाबा गुरु नानक साहब जी भी उचारते हैं शब्द हज़ारे ही वाणी शब्द हज़ारे राग राम अली पातशाही दसवीं गुरु गोविंद सिंह महाराज बादशाह लिखता वाणी में पंजे उन्हीं मित्र परमात्मा दे ले हाल मुरीदां दा कहना सारो वो विस्तार सारो वो जीवन जिको गुरु गोविंद सिंह महाराज बादशाह शहादत के लिए में ऐसा सब इतिहास बनी आया काफी साल अग में गुरु जी कृपा है कि दीवान सजदा रहता से जुड़ते रहते जी बड़ी समझो कि तुम्हारी कामयाबी निशानी खुद यो गुरुद्वारा साहिब जब जबान से बैठा है चवण जो मकसद ही साल संगत जी हर साल शहादत मनाई पई वञे हर साल कथा कीर्तन विचार प्रचार सब कम थियन पिया अज पाण कोशिश कंदासीं अगर न कोई प्रचार या कोई कथा वाचक करण में कोई नालो या कोई हिस्ट्री जो अंग गलत बुधाए वेंदो आहे अज पाण खे उहे सभु शयूं यादि आहिनि कीअं थियो छा थियो किथे थियो सभु यादि आहे अज ये बुधाइण जी लोड़ भी न आहे कि भाई उहा गुरु साहिब जी शहादत किथे किथे थी आहे कहिड़े कहिड़े शहर में थी आहे छो त असां सभिनी खे शयूं ख़बर आहे सभिनी खे ॼाण आहे परमात्मा जी महर सां पर सां संगत जी जंहिं शइ जी लोड़ आहे जंहिं शइ जी नीड आहे उहा इहा शइ आहे कि असीं ये दीवान सजाए उन मां फ़ाइदो छा वठंदो सतनाम करोगे सतनाम असां मां फ़ाइदो कहिड़ो वरितो आहे ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे कि असां छा कयो आहे कहिड़ो चेंज आयो आहे असांजे अंदर माफ़ कजो मां त ईअं सम्झां थो कि असांजा कई अहिड़ा घर हूंदा जेके ॾींहं में अमृत वेला उथण अमृत वेला करण या 5 वण जो पाठ करण सुखमनी साहिब जो पाठ रोज़ पढ़ण खां पंहिंजी जॻह ते पर उहे घर हूंदा जंहिं घर में अञा तक मांस अञा तक ये जेके शयूं आहिनि अंडो मच्छी या शराब अञा ताईं इहे असांजे घर में हलंदा हूंदा आहिनि जॾहिं गुरु तेग बहादुर साहिब महाराज खालसा जी शहादत 19 दिसंबर ते ही गुजरी है जेको पंजाबी गुरबानी सरजमी कैलेंडर है उन मुताबिक गुरु तेग बहादुर साहिब महाराज बादशाह जी शहादत खां समझो कि सफर शुरू थियो 19 दिसंबर का ये सफर शुरू पियो थिए वैसे तो नंढनि साल जी वॾनि साल जी शहादत जेका पाण उहा कंदा आहियूं उहे 21 दिसंबर या कंहिं साल 22 दिसंबर ईंदी आहे कंहिं साल 27 कंहिं साल वरी 28 दिसंबर ते
المقصد जो साथ नजी हुआ एक आसानी शहादत के श्रद्धांजलि भेंट करने लाभ केड़ो वरतो अज असा में चेंज केड़ो आयो अने पंहिंजो विचार इन्ही आधार ते हूंदो और छा करणो आ छा कयूं पिया पाण कोशिश कंदासीं कि बाकी भी जेका माया संगत में अचणी है वो जेकर तक संगत अचे पाण पंहिंजे दीवान में कोशिश किया कंदासीं कि सभी ताईं विचार साझी थियनि ईअं न कि सिर्फ़ु तव्हां ताईं तव्हांजा विचार असां ते बि लागू थियनि था सभई असां सभिनी जे लाइ हिकिड़ो इहो गुरु जो उपदेश आहे सतगुरु जे लाइ असांखे करणो छा आहे पर मंग कहिड़ी करिनि था साहिब अॼु असां खां आज असां में साहिब खे कहिड़ी आस आहे इहा शइ पाण उन्ही जे अंदर अची करे थोरो घणो जेका मत गुरु बादशाह बख्शी वो विचार साझा कंदासीं अचो मिली करे सभई गॾिजी पढ़ायो जिस मरने तेरे जग अंदर मेरे मन आनंद जिस मरने तेरे जग अंदर मेरे मेरे मन आनंद मेरे मन आनंद पढ़ो साल जिस मरने मेरे मन आनंद मेरे मन आनंद मेरे मन आनंद मेरे मन आनंद मेरे मरने ने पाए पूरन परमानंद मरने ने पाए पूरन परमानंद जिस मरने
झूठा टिके
जे
जेके अञा नथा जपो कोशिश कयो सभई मिली करे संगत सत्संग जी हाज़िर लगाओ एक बारी सभई गॾु पढ़ायो जिस मरने ते जग डरे मेरे मन जिस मरने ते जग डरे मेरे मन मरने ही ते पाएंगे पूरन कृपा करे आखिर तक में जो गद जपण जो आया तो सहयोग बख्शजो छो तो कोई भी कीर्तन करण वारो कोई भी कथा कीर्तन करण वारो संगत का सवा अधूरो होगा ये जेको भी आए ता संगत जे सहयोग सां थी तो सब कुछ प्रसाद संगत जी धन सेवा में गुरु प्यारन जी जेके ते रोजाना नितापति संगत के जोड़न जा उपराला करे रहे हैं उपराला थियन पे गुरु जा प्यारा गुरु जा लाल जी का सेवा करन पे सदगुरु जी सेवा के भाग लायो भी है जो पहले बेनती करे इसके सेवा जो भाग है जे अज जय जगह ते पाण ठायो वो गुरुद्वारा और उनका वो यही सारी संगत जो इकट्ठ ये उन सेवा जो भाग है जेका सेवा गुरु जी प्यारन जी थे लाए थे प्रसाद संगत जी शब्द कबीर साहब मान पड़ी ऐसे जिस मरने ते जग डरे मेरे मन आनंद ये मरण जी गाल पर मरण तीन प्रकारन जो एकड़ो मरण है तन जो और ॿियो मरण है मन जो एक मौत थी दिया तन जी इंसान जो आखिरी थी वेंदो और ॿी मौत थी मन जी इंसान जॾहिं जीअरी मन जी मौत थी वेंदी आहे त कोई इंसान के उहा अवस्था बणी वेंदी आहे जंहिंखां सतगुरु ॿुधाईंदा सतगुरु जेका पंहिंजी बाणी में बख़्शिश कंदा जे सुख दे तां तुझे आराधी दुख भी तुझे ध्याई जे सुख दे तां तुझे आराधी दुख भी तुझे ध्याई जे मुख दे तां इत ही राजा दुख विच सुख मलाई जे मुख दे तां इत ही राजा दुख विच सुख मलाई जे सुख दे तां तुझे आराधी दुख भी तुझे ध्याई जे सुख दे तां तुझे मन जो मौत थी दो वो दुख और सुख सम लगो बराबर लगो वो जीवन है गुरु गोविंद सिंह महाराज जो सिर्फ उन इतिहास के थोड़ी याद करना
वो जीवन गुरु गोबिंद सिंह महाराज बादशाह जो जिते पान 9 साल जी उम्र है जे पिता के चवन था ए पिताजी सिवा आपके कौन धर्मात्मा है? अगर केवल है तो वो परमात्मा है। ये धर्म बचाने को बस आप ही हैं, गला खुद कटाने को बस आप ही हैं। वो जीवन है गुरु गोबिंद सिंह महाराज बादशाह जो बड़ी गजब जी विचार लिखिया कवि। ध्यान दीजो, दुनिया का जितना भी बादशाह वेंदा है न पंहिंजी बादशाह ते जन के ताज तख्त मिलदो आ साथ संगत जी उन्हनि के ॿिया बादशाह नजराने में कीमती गिफ्ट मोकिलींदा है। कोई हीरा मोकिलींदो आहे, कोई सोन मोकिलींदो आहे, कोई ॿियूं चीज मोकिलींदो आहे। सोचो जॾहिं गुरु गोबिंद सिंह महाराज बादशाह पंहिंजे तख्त ताज ते विराजमान थिया, उम्र हुई 9 साल। 9 साल जी उम्र में सब खां पहिरें जेको नज़रानो मिलियो न, सब खां पहिरें सास जी वो पंहिंजे पिता जो सिर जेको बिना धड़ जे नज़राने में मिलियो। कवि लिखे तो किथां का इतिहास शुरू करे गुरु गोबिंद सिंह महाराज जे जीवन जो, किथां का इतिहास शुरू करे उन आनंदपुर साहिब की धरती का, जिते 9 साल जी उम्र में पंहिंजे पिता के धर्म जे मथां वारे छॾियो, या उन समय का जॾहिं उहे गुरु गोबिंद सिंह महाराज जा लाल चमकौर जी गढ़ी में उन चमकौर जे मैदान ते पंहिंजे हथनि सां तैयार करे धर्म जे लाइ रवाना कया, या उतां इतिहास शुरू कजे जिते गुरु साहिब जा लाल बाबा ज़ोरावर सिंह, बाबा फतेह सिंह उन्हीं सरहद जी दीवार में जुड़ण खां पहिरें जेके रातियूं जेके सर्दी जूं उन ठंडे बुर्ज में गुज़ारियूं, उनखां पहिरें सरसा जे कंधे ते जेको विछोड़ो थियो, उहे मासूम कोमल निकियूं जिंदूं एॾा पहाड़ एॾा चट्टान चढ़दे चढ़दे उन तकलीफ़ में रातूं गुज़ारियूं। किताब शुरू कजे सासंग जी, या इतना का शुरू कजे चमकौर जे मैदान में गुरु गोबिंद सिंह महाराज बादशाह वञनि था त पंहिंजे पुटनि जूं लाशूं ॾिसी करे बिना कफन जे उन्हनि खे छॾे वञनि था। कहिड़ो पिता हूंदो, कहिड़ो पिता हूंदो जेको पंहिंजे पुट खे चवंदो कि भई वञ मोटी वञ वे जुझारा तेरा दाना पानी ऐथों मुक गया। कहिड़ो पिता हूंदो। सासंग जी ॾिसंदा हूंदासीं पाण दुनिया में अहिड़ा माण्हू बि आहिनि जंहिंजी औलाद नालायक हूंदी आहे, कंहिं कम जी न हूंदी आहे, को जुआ में या कोई शराब में या पंहिंजे माउ पीउ जो नालो ख़राब कंदो आहे। उन नालायक औलाद खे बि इंसान थोरे घरां बि कढी छॾे न, पर जॾहिं समय ईंदो आहे मौत जो त मां सम्झां थो कि उहे नालायक पंहिंजी औलाद खे बि कोई अहिड़ो पिता न हूंदो जेको रवानो करे भई तूं वञी करे इन धर्म जे लाइ पंहिंजो जान ॾे। नालायक औलाद खे बि कोई न मोकिलींदो आहे। ही त लायक पुट हुया गुरु साहिब जा, ही त उहे पिता गुरु गोबिंद सिंह महाराज जा लाडला हुया, शहजादा हुया। बाबा अजीत सिंह, बाबा जुझार सिंह जैसा सतगुरु प्यार कंदा। पर सासंग जी चवण जो मक़सद इहो आहे, इतिहास असां सभई ॿुधाइनि, सभई रटिया वेठा आहियूं, पर उन इतिहास मां असांखे दर्स कहिड़ो मिले थो।
समझण जो कम इहो आहे। अञा तक पाण हिते ताईं न पहुता आहियूं। कम से कम उन्हनि शहीदनि खे श्रद्धांजलि भेंट कंदे कम से कम हिकिड़ो पाठ असांजे घर में सुखमनी साहिब जो थियणु खपंदो आहे रोज़। गुरुद्वारे में त थिए पियो पाण वटि, पर कम से कम पाण वटि हिकिड़ो पाठ उन्हनि शहीदनि जी श्रद्धांजलि असांजे घर मां अचणु खपंदी आहे, हर कंहिंजे घर मां। पर असीं प्रचार कंदा आहियूं भई तव्हां मांस न खायो, भई जैसा अन्न वैसा मन, जेको असांजो खाधो हूंदो ओड़ो असांजो मन बणंदो। पर काफ़ी माण्हू इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ न हूंदा आहिनि। पर चलो अगर तव्हांजी रोटी खाइण जी आहे, कम से कम इन ॾींहं जो त परहेज़ कयो, एतिराम कयो। जीअं अहिड़ा माण्हू मूं ॾिठा आहिनि कि असीं सूमर ते न आहियूं खाईंदा, असीं विस्पति ते न आहियूं खाईंदा, असीं छंछर ते न आहियूं खाईंदा, असीं चंड ते न आहियूं खाईंदा, बाक़ी ॾींहं खाईंदा आहियूं। भई जेकॾहिं अगरि तव्हांजे अंदरि सूमर, विस्पति या छंछर या मंगल ॾींहं जो एतिराम आहे त कम से कम इहे 10-12 ॾींहं उन गुरु जे प्रति, कम से कम उनी पिता गुरु तेग बहादुर साहब महाराज बादशाह, उनी पिता गुरु गोविंद सिंह महाराज बादशाह जे सरबंस जे करे कम से कम एतिरा इन शइ खां परहेज़ कयो। के ॿाहिरि अहिड़ा हूंदा आहिनि जेके आदत हूंदी आहे शराब पीअण जी या जुआ खेॾण जी या अहिड़ियूं आदतूं हूंदियूं आहिनि, नेगेटिव थॉट्स, पर हथ जोड़े करे वेंदी आहे। असांखे करणो इहो आहे कि असांखे पंहिंजी पाण खे जज करणो आहे कि असांजो कहिड़ो जेको ग़लति कर्म आहे, ख़राब कर्म आहे, उहो असांखे कंहिं बि सूरत में इन ॾींहंनि में न आहे करणो। श्रद्धांजलि इहा न आहे कि अची गुरुद्वारे में पाण कीर्तन ॿुधी करे उन खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं त गोड़ शुरू थी वेंदो आहे। श्रद्धांजलि इहा न आहे। श्रद्धांजलि इहा अचे थी कि असां इन ॾींहंनि जे अंदरि कम से कम पंहिंजे घर में टीवी, फिल्मूं, गाना इन शयुनि खां साइड थी वञूं। कम से कम एतिरा ॾींहं असांजे घर में गुरबाणी जो प्रकाश हुजे, घर में दुकान ते उन गुरबाणी जो कोट आसरो हुजे, और कम से कम हिकिड़ो पाठ सुखमनी साहिब जो रोज़ थिए। जे नथा पढ़ी सघो त यूट्यूब तां डाउनलोड करे कम से कम सुखमनी साहिब जो पाठ हिकिड़ो रोज़ हलाए छॾो, ॿुधो। के गुरु जा प्यारा अहिड़ा आहिनि ॾिठा आहिनि, जेतिरे तक उहे जागदा वेठा हूंदा आहिनि, जेतिरे तक वेठा हूंदा आहिनि त गुरबाणी हली रही हूंदी आहे। सुबुह जो शुरू थींदा आहिनि मोबाइल में या MP3 में घर में, रात जो सुम्हण जे टाइम वो बंद कंदा आहिनि, वरी अमृत वेलो थी करे वरी गुरबाणी शुरू थींदी आहे। ॿियो न त सिमरन वाहिगुरु वाहिगुरु जो मूलमंत्र जो पाठ इन में कई अहिड़ा बि गुरसिख आहिनि, पर पाण खे उन्हनि खे ॾिसी करे जीवन खे तब्दील करणो आहे। कोशिश कयूं कम से कम इन में ये ड्रामा, ये फिल्मूं, ये दुनियादारी वारा कम जेके आहिनि इन्हनि खां थोरो हटी करे उन धर्म जे मार्ग ते अचण जी कोशिश कयूं। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। साध संगत जी, अॼु अहिड़ा बि घर आहिनि जंहिं घर में इन ॾींहंनि ते शादियूं न थियनि, इन ॾींहंनि ते शादियूं न थियनि। 21 दिसंबर ते भी शादी हुई। साध संगत जी सोचण जी ॻाल्हि आहे कि जेतिरो असीं पंहिंजे धर्म जे लाइ एतराम, परहेज़, अदब नथा रखूं, असीं उन खां वधीक ॿिए मज़हब जो ख्याल कंदा आहियूं। पर ठीकु आहे, करणु खपे, एतराम लाज़मी करणु खपे, पर कम से कम पंहिंजे धर्म जो एतराम हुजे असांजे अंदरि। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। जंहिं रात गुरु गोविंद सिंह महाराज बादशाह पंहिंजे साहिबज़ादनि खे हिकिड़े गोरे ते सुम्हायो आहे, ॿिए जुझार सिंह खे ॿिए गोरे ते सुम्हायो आहे, और प्यार में हथ फेरंदा मथां, हथ फेरींदे फेरींदे मन में सोच अचे थी
कभी उनके कुछ ये बयान कयो मैं भी हाँ इंसान पत्थर नहीं, मेरा दिल भी प्यार करे, कोई बाप नहीं कह सकता मैं जीवा मेरा पुत्र मरे, कोई बाप नहीं कह सकता मैं जीवा पुत्राना लो पंथ प्यारा, पुत्राना लो पंथ प्यारा, एक गल रह जावांगा सैना पो मैनू छोड़ा, पंथ दी खातिर सह जावांगा सैना जो पिता चल के इहा ॻाल्हि सची कराए रहंदसि कि मूंखे पंहिंजे पुत्रनि खां वधीक मुंहिंजो पंथ प्यारो आहे। गुरु गोबिंद सिंह महाराज बादशाह जा वचन जेके पढ़ंदा आहियूं पाण, इन पुत्रनि खे शीश में मैं वार दिए सुख चार क्या जीवत गई चार हुए तो क्या हुआ, जीवत पिता गुरु गोबिंद सिंह महाराज ने जब बारन के गोद में सुमाए या लोरी करे बेटा एकड़ी गाल चेते कजो तुसी कलगीधर दे लाडले हो, मां गुजरी दे लाल, मां जीतो दे लाल भाई तभी उठ रहे हो कलगीधर जा तमाजे अंदर खून दौड़े तो तुम्हारी माता जो बेटा करे भी सोच बदलन का पहले एक शय जरूर याद कजो तभी कोट आयो गुरु तेग बहादुर साहब का जय धर्म के खातिर मैं जो सिर का नहीं सजो, धर्म के खातिर सिर का नहीं सजो पर जुल्म जे अग्यां जेके झुकिया ना आहिनि तभी याद कजो उन्हीं में जिनादे गुरु तेग बहादुर साहब के गुरु गोबिंद सिंह महाराज प्यार करंदाज साहिबजादनि सां और जीअं सुबुह जो सिज निकिरे तो रोशनी थिए थी पंहिंजे हथनि सां प्यार करे बाबा अजीत सिंह के रवानो करंदा वे अजीता डोल जाना जेतरा भी खाइन बार मुझे सीने ते खाई जा, छाती ते खाई जा, पिठ ते न खाई जा है ना। अजीत सिंह चवंदा पिताजी नाम अजीत हूँ जीता नहीं जाऊंगा, घर जीत भी गया तो पंथ के नालो मुझे अजीत है मुखा कोई जीते न तो सके पर पिताजी अगर मां भी जीते वैसे या हार जी वैसे
इन्हीं कंडीशन में इन्हीं सूरतन में वापस मोटी कोई दर सदना संग जी उन्हीं बाबा अजीत सिंह के गुरु गोविंद सिंह महाराज माणिकचंद कौर जी गढ़ी में वधा शहीद थींदे उन्हीं 30 शुक्राना जो पाठ कंदो नई गाड़ी मिलती औलाद मिलती पुत्र मिलदो दुनिया जा पदार्थ मिलदा पांचदा से हम शुक्राना जा पाठ कराए कोई एड़ो मानू ताने छो न करे परमात्मा के बिजनेस में लॉस दे जो शुक्राना जो पाठ कंजे घर में कोई नुकसान दे जो शुक्राना जो पाठ कराए कोई छो एक केड़ो दाता है ये केड़ो दाता है जिको देई करे परमात्मा ना शुक्राना अदा करे करो के बाद सपना 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 बाबा जुझार सिंह जनता पिताजी और मुखे भी आ गया जो मां गया निकल जंग के मैदान में जूझा गुरु गोविंद सिंह महाराज मुझो हौसलो दसन दिलाए सैने ताले जुझारा तुझी तना उम्र भी न है जंग लड़न जी तुझी ता खेडण जी उम्र तुझे हाथ में तलवार तेज की इंदी तो के लड़न भी नहीं दुआ चंदा जुझार सिंह पिताजी अरे भा जो विछोड़ो थियो भा विछड़ी हुआ बनंदा का सारा संसार संदे दे विछड़ी एकड़ो मुझे के सामो में हुआ हां इनन खां बिना रहण के गावा न थी भाई से बिछड़ के हमको जीना नहीं आता लड़ना नहीं आता मरना तो है आता ऐ पिताजी भाग आसान ऐसा लिखने तो खाए अगर लड़न नहीं तो कम से कम मरण ताई कितना गुरु गोविंद सिंह महाराज शाबाश बेटा तेरे हाथन सा प्यार करेगा दी सदाए रमन करन दा मन सिपाही जो सिंह सिपाही जो वो गद जथो रही करे जुझार सिंह भाई साहब बताएगा जुझार सिंह के लड़ते लड़ते जंग के मैदान में प्यास लगी वापस नचे तो जुझार सिंह पिता गुरु गोविंद सिंह महाराज सुता आवाज देता वे जुझारा तेरा दाना पानी ने तो मुक्त गया तो जो दानो पानी ने मोटना है खत्म थी वयो माने जुझार मनी के करे तो जंग के मैदान में जा में शहादत शी भई शहादत जान भी नहीं तो जो दादा गुरु तेग बहादुर साहब महाराज जो प्राता अजीत सिंह को जो इंतजार करता तो जी अभी करंदा मन तो जो दानो पानी आने ना मुक जीव और जो जार सिंह भी जंग के मैदान में वो बच्ची का वाल खाई करे जो जार सिंह भी ओए लड़ते लड़ते क्षेत्र खाली वजन मकसद जो शासन में यो इतनी अनोखी दास्तान है शहादत जी इतरो अनोखो इतिहास है शहादत जो पर उनके बावजूद भी असां जो रोज वो इतिहास ॿुधण खां पोइ भी अगर असां जो पत्थर दिल कमजोर न थिए पत्थर दिल न भिजे त कोई छा कंदासीं सपना उन्हीं इतिहास ॿुधण खां पोइ भी अगर असां जे अंदर उन गुरु जे साहिबजादनि जे ख्याल न अचे अगर उनके बावजूद भी अगर असां जो उहा ई रोटी बणी रहे खाइण जी उहा ई सुम्हण जी उहा ई खाइण जी उहा ई दुनिया में हलण जी ता कोई दीवान से कहण जो कहिड़ो मकसद है सतनाम तो सासंग जी तब्दीली जगह करनी है हाथ जोड़े करे बेटी आपको किया करनी है अगर रूटीन में असां जी अमल ते उठण जी आदत ना है ता कम से कम ये दी शहादत जा जड़ी है ना कुछ करे अमल दे वेले जितने
इत्मीनान करे मालिक की भक्ति बंदगी से जुड़ी करे अरदास करो ऐसा गुरु तुझा का साहिबजादा चमकोर की घड़ी में सुता ही कौन है तुझा का साहिबजादा ठंडे बुर्ज में सारी रात कमी करे जिंदगी गुजारी वो दिन के गुजरिया जिंदगी का आखिरी दिन बाबा जोरावर सिंह बाबा फतेह सिंह जा सारी रात कमी करे गुजारिया इतिहास ना बुधो वो साहिबजादा भूख दे होया प्यास दे होया उन्याय होया पर उते जरा थोड़ी सेवा कई ना गुरु जी प्यारे मोतीराम मेहरा खीर जी ता उन्हीं खीर की सेवा के बदले में उनके बड़ो कुछ चुकाना पड़ेगी सतनाम सतनाम साथ संगत जी एकड़ो रिसेंटली फेसबुक ते क्लिप हले पियो जे उन साहिबजादा ने शहादत दिला दिया ना सरब जी दीवार में चुनाया गया साहिबजादा उनका वो भी जुल्म की इंतहा थिया उनका वो भी उन्हीं औजार सा जैसा वो दीवार चुनाया पिया उन्हीं औजार सा साहिबजादा की गर्दन ते सीध देना है वो गुरु जा लाल होते कटी जले पंजा प्राण देना लम देना न इतनी जुल्म की इंतहा उन्होंने साहिबजादा ने अग्नि संस्कार की धरती न पहली नहीं बने उते साहिबजादा के अग्नि संस्कार ने जमीन में नहीं बने चनन उते दीवान टोडर मल जय या सेवा कई उन्हें चयो के जेरे तवा के जेती जमीन खपे उतनी जमीन ते सोने जो मोर बिछायो वो तवा के वो धरती मिली अग्नि संस्कार जलाए वो सेवा धन सेवा दीवान टोडर मल जी चनन जय सोने जो मोर बिछायो पर लालच बदी वई मोर बिछाए करे ना मोर खड़ियो करे रखियो वने वो उनी बुधायो हिन दुनिया में पूरी दुनिया में सबका महंगी जगह जमीन है वो फतेहगढ़ साहिब जमीन जिते 4 बाय 4 जी जमीन धरती के लाए 4 बाय 4 गज की जमीन के लाए जिते दीवान टोटल के 400 करोड़ रुपया अदा करना में जी 400 करोड़ 78,000 सोने जो मोरू उते लगियो उनका को दीवान टोटल में जो सब कुछ लुट जियो चतन गुरु गोविंद सिंह महाराज सतनाम जी की मुलाकात नहीं साहब जो के दीवान जी तवजा एक उपकार न से तवजा ये थोड़ा लाइन दीवान टोटल में हाथ जोड़े कर तो बादशाह अगर तवा कुछ कहना चाहते ना मुझे आशा अरदास है बेनती है एकड़ी मुझे मंगा और गोविंद सिंह महाराज लगा गुरु तन के छाते ध्यान दीजो असा के गुरुद्वारे में लोग कोई ना उठने परंते नालो लिखा चढ़ाई चुनी परंते वो सारी जिंदगी नाला करना है अचन वाले की खबर मिल गई फलाने शकैया 400 करोड़ जी वो जमीन खरीद करे साहब जो अग्नि संस्कार से होते दीवान टोटल में जो सब में लुटाए करे उनका कोनी मंग के लिए खबर ये तो मुझे सरवंश में मुझे परिवार में उनका तो मुझे पीढ़ी खत्म थी वने मुझे सरवंश में मुझे पीढ़ी अगते वधे ही ना मता कोई मुझे पीढ़ी में अची करे विश्व जो मान करे या धरती या जमीन असा खरीद नहीं इंजरा मुझे सरवंश से खत्म थी वने हन जिगरा दीवान टोटल में साथ संगत जी कितना का शुरू था इतिहास बस मान इतिहास करे बुधवा कथा करे दिया पर जने मान थोड़ा प्रैक्टिकली समझने की कोशिश करना नाजिल तब कोई संग सारी रात नींद को नहीं दिया अमर मेरे इंतजार में ऐसा गुरु ही रात हुए ना लेकिन तमजा साहिबजादा गालियों करने गुफ्तगू करने तमाके याद करने गुजारे एक ओए रात हुए लेकिन तमजा साहिबजादा भूख ते प्यास से गुजारे असांखे परमात्मा सब कुछ ॾिनो आहे घर में सब कुछ आहे रहण लाइ सुठा
खाइण लाइ सुठा भोजन, पाइण लाइ सुठा कपड़ा, सब कुछ ॾिनो आहे, पर उनजे बावजूद भी गुरु जा शुक्राना नथा निकिरनि। सतनाम सतनाम सतनाम। सत्संग जी बस हाथ जोड़े करे इहा बेनती है कि कोशिश कयो करणो छा आहे पाण खे, करणो इहो आहे सुबुह जो उथी कम से कम इहे ॾींहं अमृत वेलो करणो आहे रोज़ाना, और उनखां पोइ गुरु पाक साहिब जा शुक्राना मञींदे भली तमाम खां पोइ कोई भी कम कारोबार कंदा, कोई भी कम कयो था, पर मंझंदि जो, शाम जो, रात जो जहिड़े टाइम मिले 24 कलाकनि जे अंदर हिकिड़ो पाठ सुखमनी साहिब जो ज़रूरु थियणु खपंदो। पंहिंजे साहिबज़ादनि खे ईअं चयो शाबाश बिसर क्या खूब दलेरी से लड़े हो। शहीद थींदे साहिब पंहिंजे पुट खे शाबाशी ॾिनी, पर अॼु जेको असांजो हाल आहे असां नितनेम ई पूरो न आहे, कयूं था नितनेम कया कि अगर तव्हां चाहियो था कि तव्हां सां असांजो हथ में हुजे तव्हां बाबे गुरु नानक साहिब जो, गुरु गोबिंद सिंह महाराज जो नितनेम पंहिंजे जीवन में खणी करे हलजो। हर वक्त, हर कदम, हर समय तव्हांजे हथ में असांजो हथ हूंदो, पर असीं त पाण हथ छॾाया नहीं गुरु का। गुरु त असांखे हथ ॾींदा, बार रोज़ हथ ॾींदा, भई अचो असीं पाण चवंदा बाबा ना असीं त ठीक आहियूं। दुख भी भोॻियूं था, तकलीफ़ भी ॾिसूं था, पोइ भी नथा अचूं उन्ही पासे। जपजी साहिब जो हिकिड़ो पाठ भाई गोपाल दास ॿुधायो गुरु हरगोबिंद साहिब महाराज पास आगे, गुरु हरगोबिंद साहिब महाराज ॿिन्ही जाननि खे तोड़ण लगा। केड़ी बख्शीश मिले, केड़ी दात ॾिजे हिनखे। हिकिड़े जपजी साहिब जे पाठ ते गुरु हरगोबिंद साहिब महाराज जॾहिं ॾिठो न ॿिन्ही जहाननि में कोई अहिड़ी चीज़ न आहे जेका इन जो पाठ जे बराबरि हुजे, त बस हिकिड़ो फ़ैसिलो कयो गुरु हरगोबिंद साहिब महाराज के पंहिंजी गदी ॾियनि पिया भाई गोपाल दास खे। तेरे में गदी ॾियण लाइ साहिब सुरन ॿिया असीं त आहियूं इंसान लालची। उन भाई गोपाल जे अंदर इहा ॻाल्हि अची सुत टुटी वई कि सतगुरु त पाण चयो कि जेको तूं गुरु दे तो ॾींदासीं, साहिब काथे था वञनि। सलोक ते पहुतो भाई गोपाल दास जल्दी में पढ़ी करे सलोक चवण लॻो है साईं तव्हां वचन कयो जेको गुरु दे ॾींदासीं। साईं लॻा हा भई गुरु तोखे छा खपे, चए जेके घोड़ा आया आहिनि तव्हांजे दरबार में मूंखे उन हिकिड़ो घोड़ो खपे। सतनाम साईं लॻा कि ॿई घोड़ा ॾेई छॾो, ॿई हिकु न ॿई ॾेई छॾो। ऐं गोपाला तूं छा कयो ख़बर आहे, तूं पंहिंजे भागनि खे ठुकराए छॾियो। तूं पाठ पढ़ियो पियो, असीं तोलना पिया कयूं ॿिन्ही जहाननि में, हिन जहान में भी और अॻे जहान में भी कि तोखे कहिड़ी दात ॾिजे। तुंहिंजो पाठ असांखे मोहे वियो, तुंहिंजे पाठ ॿुधी असांखे एॾो आनंद आयो, इन ॿिन्ही जहाननि में असांखे तुंहिंजे पाठ जे बराबरि कुझु ॿी ॻाल्हि साम्हूं न आई। असां इहो फ़ैसिलो कयोसीं कि तोखे पंहिंजी गदी जो वारिस था कयूं, पर तुंहिंजे अंदरि लालच अची वई, उन लालच जे करे तुंहिंजी सुरत टुटी वई। सतनाम साध संगत जी मां कजो, सुरत त असांजी बि टुटी वई आहे। रोज़ाना पाठ कयूं था, पंजवाले जा भी पाठ कयूं था, पर ज़ुबान रटो पई हणे। तॾहिं हिकिड़ी पौड़ी जो वीचार कयो जपजी साहिब जी पौड़ी जो अर्थ छा आहे, तॾहिं वीचार कयो पाण। कॾहिं जपजी साहिब जेको पढ़ंदा उन में हिकु दफ़ो ॾिठो आहे कि भई रोज़ नितनेम कयूं था, अॼु खां वठी हिकिड़े ॾींहं में हिकिड़ी पौड़ी जो अर्थ रोज़ कंदासीं, अर्थ रोज़ पढ़ंदासीं, जो विचार रोज़ पढ़ंदासीं कि आखिर बाबे गुरु नानक जपजी साहिब जी महाराज ने सारे कहिड़ी बख्शिश कई है। पर थोड़ो विचार ख्याल ध्यान जो गुरु ग्रंथ साहिब महाराज पासा जो पहिरियों जेको अखर पहिरियों अखर वो केड़ो एक ओंकार। गुरु ग्रंथ साहिब महाराज जी वाणी जो पहिरियों अखर एक ओंकार है। बाबे गुरु नानक जिते भी वया उते भी एक ओंकार धुनी लगाई है। और बाबे गुरु नानक जी खाने केड़ी अचन वाले वक्त के समझी करे केड़ी समझ नहीं है। अब बाबे गुरु नानक की खबर हुई अगते हली करे अर्थ बदल जी वेंदा। अब बाबे गुरु नानक एक जो अंग है वो अंग रखियो है। ओया कूड़ो ॾिनो आहे, कूड़े खे
बयान कयो ओंकार एक कयो करो है अंग है एक ये निशानी दे दी एक छाजी वो एक परमात्मा है बाबे गुरु नानक देखो एक ओंकार लिखा ना हाने समझण की कोशिश करियो इन एक ओंकार की सिफत तो मूल मंत्र जो पाठ एक ओंकार की सिफत केड़ी है शुरुआत से ही एक ओंकार वो छातो दे सतनाम ने जो नालो सचो करता जो करण वाला पुरख को एकलो ही पुरखा निर्भव उनके कहीं का भावना है निर्णय उन जो कैसा वैर भी ना है अकाल वो काल जे वसना है बल्कि काल उन जो गुलाम मूरत उनकी साक्षात कोई मूरत ना है साक्षात कोई तस्वीर ना है कहीं जी ये सही सिफत उन्हीं एक ओंकार की थी अजुनी जो कहीं भी जुन में न तो अचे सै भंग वो पाण में पाण प्रकट थियो उनके बनाने वाला कोई भी ना है उन जो चाह थियो वो पाण में पाण में जाहिर के पाण के गुरु प्रसाद अगर मिल दो वो अपनी गुरु जी कृपा शामिल तो गुरु जी कृपा किए थी अने इतना शुरू दिया तो छा जप भाई अने इतनी एक ओंकार की सिफत केतने अच्छी हुई गुरु प्रसाद जप का वरियाने बाणी शुरू थी वरी उवा जेका बाणी है ना वरी उवा सिफत कहंदी आ उनी गुरु मंत्र जी मूल मंत्र जी उवा सिफत जपजी साहब की सजी बाणी मूल मंत्र जी सिफत वरी जपजी साहब की सजी बाणी ये सिफत है गुरु ग्रंथ साहब महाराज पातशाह का 64 अंग है जिने ये कही चाहिए कि अगर तमाके गुरु ग्रंथ साहब महाराज पातशाह ये समझ ना है एक एकड़ो पाठ तमा जपजी साहब रोजानो प्यार सां कयो सिद्धिक सां भरोसे सां कयो ये समझो कि गुरु ग्रंथ साहब महाराज पातशाह जी का सिफत वा सजी जपजी साहब के अंदर समायल सतनाम जगह संगत मोया में चिया में बेनती करो कृपा सतनाम इतरो आवाज करो तो मुझे पंजे कनन ते आवाज पहुंचे सतनाम सत्संग जी असा जी मत थोड़ी है मत नंढी है पर हाथ जोड़े करे बेनती ता कयो की कोशिश कजो पंजे जीवन में जड़े भी दिए जगह शहीद दी जाए अगर कहीं शादी रखना कहीं कोई कड़ा काज घर जो मोरता छठिया कुइया पोस्टपोन कर सके कोशिश करो कि दिन में कोई खुशी न लिए छो जेके साने धर्म जा रहे पर कोई दिन में इतना तसिया इतना दुख इतनी तकलीफ बर्दाश्त करेगा और अगर असी नहीं करे पहले घर में खुश कंदाजी गुरु गोविंद सिंह महाराज बादशाह उन समय न पछताया उन समय गुरु गोविंद सिंह महाराज मान कयो जिने उन जा पुत्र धर्म लाए शहीद थिया हुंदा पर अज जेको असा जो हाल है ना तो गुरु गोविंद सिंह महाराज भी सोचदा हुंदा ऐसी केड़ी कौम ने कुर्बानी कई है सतनाम साथ संगत अच्छा मिले करे सभी 5 मिनट जेके बाकी है उन जे दौरान सिमरन करे उन शहीदन के श्रद्धांजलि अर्पण करने की कोशिश करना थी पर कदों जेके विचार बुधी है ऐसी कोशिश कयो ये विचार पाण भी अमल कयो और पंहिंजे रिश्तेदार मिट माइट संगी साथी उन्हनि खे भी कोशिश कयो कि जेको नितनेम नथो करे न घट में घट वो सुबह जो उथी जपजी साहिब जो पाठ करे जब वो जपजी साहिब जो पाठ करे तो ना उनके मथा लागू आ पंज बाणी जो पाठ करे और जेको पंज बाणी जो पाठ करे तो वो कृपा करे एकड़ो पाठ रोजानो सुखमय सब जो करे थोड़ो बतायो अगर कोई एकड़ो पाठ पंज पाठ बाणी जा सुबह जो शाम जो सदर जो पाठ सुमण कीर्तन सदा जो पाठ सजा नितनेम करे तो हमारी वो कोशिश करे पंज पाठ रोजाना 35 जो पैसा बताए चले जे इयो भी कोई करे तो ना कोई दुख पंजवी साल जो पाठ करे मतलब कि जितनी बाणी वधंदी इंडियन में उतनी असन दे रहमत वधंदी गुरु जी सतनाम अच्छा मेरी कर सभी गजब करेगा तेरी बाणी सच्ची है तेरा प्यार अनोखा
सदा रहना सौखा सुपने विच भी ना डोले विश्वास दाता तेरियां चरना मेरी अरदास बाबा तेरियां चरना मेरी अरदास हर पल बनता रहे मेरा विश्वास हर पल बनता रहे मेरा विश्वास तेरियां चरना मेरी अरदास तेरियां चरना मेरी अरदास
चरना मेरी अरदास आबा